आगा कयां के वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमादी रिथ आणण लाइ अपोज़िशन मुतहरिक थी वई आहे। आसिफ़ अली ज़रदारी, शहबाज़ शरीफ़ ऐं मौलाना फ़ज़ल रहमान कुझु देरि में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। प्रेस कॉन्फ्रेंस में बेएतमादी वारी रिथ जी तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। तव्हांखे ॿुधायूं पिया ज़रीन मूजिबि वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ अॼु ई जमा कराई वेंदी। अव्हांखे आगाह कयूं पिया वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी वारी रिथ आणण लाइ अपोज़िशन मुतहरिक थी वई आहे। आसिफ़ अली ज़रदारी, शहबाज़ शरीफ़ ऐं मौलाना फ़ज़ल रहमान कुझु देरि में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। प्रेस कॉन्फ्रेंस में बेएतमादी वारी रिथ जी तारीख़ जो बि ऐलान थियण जो इम्कानु आहे, जॾहिं त ज़रीन मूजिबि वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ अॼु ई जमा कराइण जो इम्कानु आहे। अहम ख़बर आहे, तव्हांखे ॿुधायूं पिया वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी वारी रिथ आणण लाइ अपोज़िशन मुतहरिक थी वई आहे। आसिफ़ अली ज़रदारी, शहबाज़ शरीफ़ ऐं मौलाना फ़ज़ल रहमान कुझु देरि में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। तव्हांखे ॿुधायूं पिया प्रेस कॉन्फ्रेंस में बेएतमादी वारी रिथ जी तारीख़ जे ऐलान जो इम्कानु आहे। ज़रीन मूजिबि वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ अॼु ई जमा कराई वेंदी। तव्हांखे ॿुधायूं पिया वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी वारी रिथ आणण लाइ अपोज़िशन मुतहरिक थी वई आहे। आसिफ़ अली ज़रदारी, शहबाज़ शरीफ़ ऐं मौलाना फ़ज़ल रहमान कुझु देरि में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। अहम ख़बर आहे, तव्हांखे ॾियूं पिया वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी वारी रिथ आणण लाइ अपोज़िशन मुतहरिक थी वई आहे। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी, मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज़ शरीफ़ ऐं PDM सरबराह मौलाना फ़ज़ल रहमान कुझु देरि में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। प्रेस कॉन्फ्रेंस में बेएतमादी वारी रिथ जी तारीख़ जे ऐलान जो इम्कानु आहे।